कराची के इलाके गुलशन उमेर में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां लाड़क हाउस से कॉर्नर गॾिजाणी मुनक़िद कई वई। SS न्यूज़ के रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिब कॉर्नर गॾिजाणी में NA 237 ते पीपल्स पार्टी पारां नामज़द उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच, MPA मोहम्मद यूसुफ बलोच, अमीर खान लाड़क, आदिल सूमरो, मंसूर महर, अली अहमद गोहरबड़ो ऐं ॿिया मौजूद हुआ। उन मौके ते PP पारां नामज़द उम्मीदवार अब्दुल हकीम बलोच ख़िताब कंदे चयो त NA 237 जो अवाम PTI खे रद्द करे चुको आहे। 16 अक्टूबर ते NA 237 जो अवाम PP खे वोट ॾेई कामयाब कंदो ऐं इमरान खान खे इबरतनाक शिकस्त नसीब थींदी। उन मौके ते नवाबज़ादा अमीर खान लाड़क चयो त पीपल्स पार्टी अवामी ख़िदमत ते यकीन रखे थी। PP सदाईं पंहिंजे कारकुननि खे अॻिते आंदो आहे। कॉर्नर गॾिजाणी में PP जे नाराज़ कारकुननि पंहिंजा मसइला पेश कया, जंहिंखे नवाबज़ादा अमीर खान लाड़क हल कराइण जी ख़ातिरी कराई। पीपल्स पार्टी वाहिद पार्टी है जंहिं हमेशह कारकुननि जो ख़्यालु रखो आहे, वर्करनि जो ऐं वाहिद वर्कर पीपल्स पार्टी जेको अवाम सां राब्ते में हूंदो आहे। बाक़ी ॿिया त ख़ाली हूंदा आहिनि, तव्हां ख़बर ॿियनि जो ख़ाली बदतमीज़ी ऐं खां सवाइ ॿियो कुझु कोन हूंदो आहे। गार गंद खां सवाइ ॿिए PTI जो तव्हां ॾिसो न, हुनजो वर्कर सवाइ गार गंद खां ॿियो कुझु कोन थो वञे। तव्हांजा उहो MNA जेको आहे उहो हितां खां जेको हो उहो तव्हां कॾहिं ॾिठो हो हिते? तव्हांखे उन जी शिकल यादि आहे? तव्हां कॾहिं उन जो नालो ॿुधो आहे? उनजो कॾहिं दफ़्तरु तव्हां ॾिठो? हाणे वरी इमरान खान थो बीहे। बलदियाती जेके मसइला हूंदा आहिनि न, ऐं इहे चवंदा आहिनि न घर घर जो जहिड़ो आहे, ऐं हीउ वॾो काज़ आहे। हिन काज़ ते सभु मुतफ़िक़ आहिनि, चाहे जंहिंखे टिकट मिली आहे उहो बि, चाहे न मिली आहे। माशाल्लाह सभु मूंखे सपोर्ट पिया कनि, सभु। ऐं तव्हांखे 16 तारीख़ रिज़ल्ट ॾिसंदा, इंशाल्लाह इमरान खान के तारीख़ी शिकस्त मिलंदी मलीर जे अंदरि। गुलशन उमेर में भी जेकी असांखे मोट, मुंहिंजे इलेक्शन में भी सुठी मोट मिली हुई। हींअर भी अव्हांजे साम्हूं हिते जा मोज़िज़ीन असां गॾु वेठा हुआ ऐं अल्हम्दुलिल्लाह सुठी मोट मिली आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी खे। अव्हां ॾिसंदव 16 अक्टूबर ते चाहे इमरान खान हिकिड़ो मगरूर माण्हू आहे ऐं गुरूर अल्लाह साईं खे पसंदि न आहे। असां पीपल्स पार्टी वारा हमेशह आजिज़ी में रहिया आहियूं ऐं इंशाअल्लाह इहा आजिज़ी जेकी आहे असांजी, उहो 16 अक्टूबर ते अव्हांखे पाणी ॿुधाईंदी वोटनि जे ज़रिए कि केरु कामयाबु थियो। हिन जे कारकर्दगी मां पौणा 4 साल जे कारकर्दगी मां तव्हां ॾिसो त हुन छा कयो। सिर्फ़ु धोखेबाज़ी, झूठ, फ़रेब खां अलावा हुन जी सियासत कुझु न रही आहे। ऐं पीपल्स पार्टी माज़ी में ॾिसो त हिन आवाम जे लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पीपल्स पार्टी जे जेके लीडर्स हुया, पीपल्स पार्टी जा जेके बानी आहे शेख ज़ुल्फ़कार अली भुट्टो, इन हद ताईं कि पंहिंजी जान ॾेई छॾी हिन आवाम जे लाइ, हिन मुल्क जे लाइ। ऐं नज़रियो पीपल्स पार्टी जो हमेशह आवाम जे फेवर में रहियो आहे, जमहूरी नज़रियो रहियो आहे। जीअं हमेशह आवाम खे फैसिलिटीज़ कयो आहे, मुल्क जे लाइ अनमोल क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। तव्हां ॾिसो हिननि जे कारकर्दगी खे पौणा 4 साल में हिन को हिकु बि अमल ॿुधायो इमरान खान कयो हुजे, उहो इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां हुजे या इंटरनेशनली हुजे या क़ौमी मफ़ादात ते हुजे या मुल्की मफ़ादात ते, काश तव्हांखे नज़र कोन ईंदी।